अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो 4 जेडीओ न्यूज़ ऐं आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मोहब जुणू जी काज़ी अहमद लॻ ॻोठ गुलाम हैदर महरमी शहज़ादो महर पारां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो, जंहिंमें वॾे तादाद में शाइरनि, अदीबनि, सुगड़नि, सहाफ़ियुनि ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि वॾे तादाद में शिरकत कई, जंहिंमें शाइरनि, सुगड़नि, फनकारनि ज़बरदस्त फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं ख़ूब दाद हासिल कयो। आयल महिमाननि जो ज़बरदस्त आदर भाव ऐं महिमान नवाज़ी पिणु कई वई। वधीक ॾिसूं था मोहब जुणू जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, जीअं त काज़ी अहमद गुलाम हैदर महर ॻोठ में ही प्रोग्राम आहे मच कचहरी, जंहिंमें सिंध भर जा सुगड़, अदीब, शाइरनि शिरकत कई आहे। अचो त हिन मच कचहरी बाबति आयल महिमाननि दोस्तनि खां तफ़सील पुछूं। साईं, अॼु जो जेको नौजवान आहे उन जो जेको तवजो आहे फेसबुक, व्हाट्सअप इन ॾे आहे, ऐं मच कचहरी ही पुराणे ज़माने जो इन हवाले सां तव्हां न ही सकाफ़त जेका आहे सो घणे टाइम खां वठी असांजी आहे ऐं हिनखे जेको आहे सो फॉलो करणु खपे। जी हा। ऐं माशाल्लाह जेको आहे सो काफ़ी सालनि खां हाणे जेको आहे प्रोग्राम हिते पंहिंजे इलाइक़े काज़ी अहमद जे इलाइक़े में बि जेको आहे प्रोग्राम हाणे थियनि पिया ऐं भली ॻाल्हि आहे, पंहिंजो सकाफ़त आहे ऐं हिन में संगत कठे बि थिए थी। दोस्त नौजवान उन्हनि खे हिकिड़ो मैसेज हुजे, ख़बर पए त जेको आहे सो हीअ असांजी जेका आहे सो सकाफ़त आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त शहज़ादो ख़ान महर, गुलाम हैदर ख़ान महर जी मच कचहरी सिंध जी सकाफ़त ॾाढो सुठो लॻो, बहितरीनु। ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त सिंध में सुजागी वधीक ईंदी, नौजवाननि में शऊर ईंदो। सही हिकिड़ो ॾींहुं मां ॿियो ॾींहुं ई भरियो आहे, ॿी जोत जली आहे ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे ऐं मुंहिंजी इल्तिजा आहे दोस्तनि खे त पंहिंजे सिंध प्यारी में ही मच कचहरा थियनि ऐं महबतूं वंडजनि ऐं ही सभु सुहिणा सुघड़ शाइर, अदीब, मुहक़क़, सियासतदान, पीर, फ़क़ीर, औलिया, इहे सभई असांजी कचहरी में सभु मौजूदु आहिनि अल्हम्दुलिल्लाह। शहज़ादे महर जे हिन अंगण ते अची करे मूंखे तमामु घणी ख़ुशी थिए पई। ऐं हिकिड़े पासे निहारियां पियो त उनजो हिकिड़ो शानदार मूंखे छप्पर ठहियलु नज़र अचे पियो, हिकिड़े पासे निहारियां पियो त इंतिहाई ख़ूबसूरत ऐं शानदार मस्जिद आहे, ॿिए पासे आउं निहारियां पियो त उनजो हिकिड़ो ख़ूबसूरत बंगलो आहे। उन ॿिए पासे वरी जेकर आउं निहारियां पियो त उनजे हरण बीठा आहिनि। ॿिए पासे जेकर मुंहिंजी नज़र वञे थी त उनजे मेहनि जा 8-10 ढोर जेके बीठा आहिनि। ॿिए पासे आउं निहारियां थो त मूंखे मोरनि जा रंग नज़र अचनि पिया। ऐं जॾहिं आउं हिन मच जे चौधारी हिननि कचहरीअ में वेठल दोस्तनि खे निहारियां थो त मूंखे ॼण त सिंध जा आशिक़ ऐं पतंगा नज़र अचनि पिया। ऐं जीअं हिकिड़ा वसावरणीअ जा रंग थींदा आहिनि, इंडलठ जा रंग थींदा आहिनि, त हिन महफ़िल में सिंध जा इंतिहाई नाले वारा सुघड़ बि मौजूदु आहिनि, शाइर बि मौजूदु आहिनि, अदीब, ॾाहा, सियासतदान, समाज सुधारक, तइलीम दोस्त। त हिननि कचहरियुनि मां असांखे सदियुनि जूं सदाऊं ऐं पिरह जो पैगाम मिले थो। ही जेके पद्मनाभ जो पाव करे अची झाड़ रंजन का रखाई, मोहब्बत चीज़ महांगी जंहिंजी क़ीमत कंहिं न कराई। पर फराद जी दिल फ़कीर चवे शीरीन पाण छुपाई, ट्रीक मसाण टकर जी उते कामिल कई त कटाई। बाग भरजी भरपूर करे या आशिक वाही वहाई, शीरीन मरवी फराद खे चए बानी ॻाल्हि ॿुधाई, मोहब्बत चीज़ महांगी जंहिंजी क़ीमत कंहिं न कराई। पर गोड़ थी गिरनार में हुते बीजल तंद तपाई, सोरठ सेरे मडियूं मेड़े मंगते कई त मदाई। छिपू पैर छिन चिचिन मां चिया करे जे रेला रतन वीदे दाव पिरिन जुती जाग न पाया। मुमल थी चे उबे उभारियाम निखड़ सब नैया, एक मयो बे मेंद्रो रात सजी सारियाम, गोड़ा गल गाड़ियाम, सूरज शाखू कडियो। नूरी चे तू समो गंदरी मोमे बपार पसी लिए लगार मता मांगर मटी। सोरठ थी चे दातारी मंगते कोन वसील विच, साई ताल तंदुनी साई चरण चित, जे हिते जे हुत तगा नुड़िया हिकड़ी।